मेहर स्पेशल एजुकेशन माज़ूरनि जे स्कूल में 16 डिसंबर ते सिंध जी सकावत खे उजागर करण लाइ कल्चर डे वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। तक़रीब जी सदारत स्कूल जे मुक़रर प्रिंसिपल अब्दुलसत्तार अब्बासी कई, जिते स्कूल जो तदरीसी अमलो, लेडी टीचर्स, शहर जा समाजी माण्हू, मुआज़िर ॿारड़ा ऐं उन्हनि जा वालिदैन वॾे अंग में तक़रीब में शरीक थिया। प्रोग्राम जी शुरूआत क़ौमी तराने सां कई वई, जंहिं बाद माज़ूर ॿारड़नि पंहिंजी सलाहियतुनि जो मुज़ाहिरो कंदे मुख़्तलिफ़ टेबलोस पेश कया। ॿारड़नि सिंधी सकाफ़ती ऐं क़ौमी गीतनि ते ख़ूबसूरत रक़्स करे तक़रीब खे यादगार बणाए छॾियो। तक़रीब जो मक़सदु माज़ूर ॿारड़नि जी हौसला अफ़ज़ाई करणु ऐं सिंधी सकाफ़त खे उजागर करणु हो, जंहिं खे शिरकत कंदड़ साराहियो ऐं ॿारनि जी हिमत ऐं महिनत जी वाखाण कई। इन मौक़े ते प्रिंसिपल ऐं मुक़रर टीचर अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त साईं असां इहो चवंदा त असां सिंधी माण्हू आहियूं। असांजी जेको आहे सो सिंधी सकाफ़त मोहन जे दड़े खां वठी हड़ापा खां वठी शुरू आहे। ऐं असांजा जेको बि नौजवान नसुल आहे, नंढो नसुल आहे, असां उन्हनि खे इहो ई जेको आहे सो मैसेज ॾियणु चाहियूं था त असांजो हे सकाफ़त हज़ारनि सालनि खां जेको आहे सो रहंदी आई आहे। असां तव्हां नंढो नसुल जेको आहे उन्हनि खे ॿुधाइणु चाहियूं था त असांजी सकाफ़त आहे, जीअं असांजा वॾड़ा हूंदा, महिमान नवाज़ हूंदा, असां वटि माण्हू ईंदा, महिमाननि खे राहींदा, उन्हनि जी जेको आहे ख़िदमत कंदा, इहो असांजी सकाफ़त में शामिल आहे। ऐं असां चाहियूं चाहींदा आहियूं, असां इहो बि सोचियो त जेकॾहिं हे असांजा जेको आहे स्पेशल एजुकेशन ॿार आहिनि, हिननि में बि इहो असां प्रोग्राम करायूं त इन्हनि में बि इहो जेको आहे सो जज़्बो हुअणु खपे त असांखे जेको आहे सो कीअं मुआशिरे में उथणु वेहणु खपे। जीअं त तव्हां ॾिसो पिया त इहे असांजा ॿार तमामु घणो जेको आहे सो ख़ुशि आहिनि। असां जेको बि इवेंट थींदो आहे असां इहा कोशिशि कंदा आहियूं त ही ॿार स्पेशल ॿार आहिनि, ही कॾहिं इहो महसूसु न कनि त असां हिननि ॿारनि सां गॾु कदम कदम सां मिलाए नथा हली सघूं। उन जे करे असांजी इहा कोशिशि हूंदी आहे हर साल जेको बि इवेंट हुजे, चाहे 24 अगस्त जो 3 डिसंबर हुजे ऐं एकता जो ॾियारो हुजे, असां इहा कोशिशि कया त हिन मां स्पेशल ॿारनि खे इहो असां माना अहसास कमतरी मुबतला थियणु न ॾियूं त ही ॿार बि जेको आहे सो हिननि ॿारनि सां गॾु कदम कदम सां मिलाए हली सघनि था। ऐं इन सां गॾु हीअ असां इहा बि शइ उजागर करणु चाहियूं था त असां सिंध सां तालुक़ु रखूं था ऐं सिंध जेको सिंधी सकाफ़त आहे उहो बि हिनखे असां ॿुधायूं था त हीअ असांजो टोपी अजरक शान आहे ऐं कॾहिं बि असां टोपी अजरक ते का आंच अचणु न ॾींदासीं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।